الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم لتؤمنوا بالله ورسوله وتعزروه وتوقروه صدق اللہ مولانا العلی العظیم. میرا دوستو بزرگو بھائی اللہ اوہاں جو منجو ہن محفل میں اچن ویہن ॿुधण شل قبول ۽ منظور فرمائے. چوانی اسان کے ایمان سان رہائے وری ایمان وارو موت عطا فرمائے. چوانی قبر میں حشر میں مدینے والے سائیں جی سنیان شفاعت رب نصیب فرمائے. پیارا بھائیرو ہیر دور پر فتن دور فتنن بھرے دور پہ تو ہلے. ہر کو مانو فتنن جے ور چڑھندو تھو ونے. ہر کو مانو نت نواں فتنا دا تھین کو کیڑے پاسے کو کیڑے پاسے. اج مجھے دل تھی چوے تو تاں کے پنجے اہل سنت جو عقیدو سکھائے. سبحان اللہ. اساں اہل سنت وارا ہیں. سبحان اللہ. اساں سنی ہیں. سو اساں جو عقیدو اساں جو اعتقاد تاں کے سکھارن چاہیاں تھو انہیں جلا تاں جو دماغ مکے حاضر کھپے. دھیان سا ٻڌندو والے ایکو گھٹ کروا. دھیان سا مجھے نصیحت ٻڌو. انشاءاللہ تعالی کچھ نہ کچھ پرائے کو موٹندا سے. پیارا بھائیرو نماز فرض ہے, زکات فرض ہے, حج فرض ہے, ارکان ہیں اسلام جا. خیرات کرنا, زکات ॾियणा, صدقو करना, माण्हुनि सां भलाई करना, माण्हुनि सां चङाई करना, खोड़ सारी इबादतूं आहिनि. जेके बि इबादतूं आहिनि उहे इबादतूं तेसी ताईं अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहिनि जेसी ताईं तो मंझि अक़ीदो सुठो न हुजे. ॻाल्हि सम्झव? ॾाढे सोले अंदाज़ सां सम्झायां तो, ध्यान सां ॿुधो. अक़ीदो अहिड़ी शइ आहे जेको तुंहिंजी टुटल फुटल इबादत खे बि अल्लाह वटि पहुचाए थो छॾे. असां हिकिड़ो निमाज़ पढ़ूं कोन, पोइ जेके पढ़ूं सा बि क़बूल न पवे त पोइ फ़ाइदो कहिड़ो हिन निमाज़. असां ख़ैरात कयूं कोन, जे 5 रुपया ख़ैरात कयूं बि उहे बि अल्लाह वटि क़बूल न पवन त फ़ाइदो कहिड़ो. कम अहिड़ो कयूं जंहिंजे करण सां फ़ाइदो थिए न. माण्हू प्लाट वठंदो आहे, घर ठाराईंदो आहे त छाजे लाइ? इन घर में रहंदुसि या खपाईंदुसि. गाॾी वठंदो त हुन ते चढ़ण जे लाइ गाॾी वठंदो, मोटरसाइकिल वठंदो, कार वठंदो, मर्सिडीज़ वठंदो, वॾियूं गाॾियूं वठंदो, पंहिंजे सुख लाइ वठंदो आहे न. हाणे जेको माण्हू इबादत करे थो, अल्लाह जी बंदगी करे थो, पर बंदगी अल्लाह वटि क़बूल न पवे, उन इबादत जो फ़ाइदो कहिड़ो? सम्झो था? मदीने वारे साईं फरमायो आहे, ध्यान मुड़िया. मां सुर वारी तकरीर वरी कॾहिं कंदुसि, पर अॼु ध्यान सां मुंहिंजी नसीहत ॿुधो. इंशाअल्लाह मां उहो तकरीर करण ॼाणींदो आहियां. सुभान अल्लाह, वाह वाह कराइण ॼाणींदो आहियां. सुभान अल्लाह. मुझे लजपाल नबी सोने सरदार मिठे मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे ताजदार फरमायो, क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ो माण्हू अल्लाह वटि पेश थींदो ऐं उन माण्हूअ वटि एॾा त अमल हूंदा, अहिड़ियूं त निमाज़ूं हूंदसि, हज हूंदसि, ख़ैरातूं हूंदसि, सदका हूंदसि, इबादतूं एतिरियूं हूंदसि जो उन हिकिड़े माण्हू वटि एतिरियूं इबादतूं हूंदियूं जो नबीअनि जेतिरा अमल खणी अल्लाह वटि. पुट
नबीअ जी निंड बि इबादत आहे। नबीअ जी अक़ीदो यादि कयो, ध्यानु ॿुध मूंॾे कयो। नबीअ जी निंड बि इबादत आहे। नबी पंहिंजी निंड में खोंखरा वेठो हणे न, इहा बि इबादत अथसि। नबीअ जो हर सेकंड सेकंड अल्लाह वटि क़ाबिल क़बूल आहे, उहो सभु इबादत में शुमार आहे। पर मदीने वारा साईं दा फरमाइनि नबीअनि जेतिरा अमल खणी अल्लाह वटि ईंदो। समझो था या नथा समझो? नबीअनि जेतिरा अमल खणी ईंदो, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो मलाइको इहे अमल खणी हिन जे वापसि बूथ ते हणोसि, वापसि ॾियोसि। मूंखे हिन जी न निमाज़ जी ज़रूरत आहे, न हिन जे रोज़नि जी ज़रूरत आहे, न हिन जे ख़ैरात जी ज़रूरत आहे, न हिन जी तबलीग जी ज़रूरत आहे, न हिन जे अल्लाह जे रस्ते में निकिरण क़ाबिल क़बूल आहे, हिन जो जिहाद बि मूं वटि क़बूल न आहे, हिन जी इबादत क़बूल न आहे। अर्ज़ कंदो मौला हे मूं निमाज़ पढ़ी, हे मूं हज कयो, हे मूं सदका कया, 40 ॾींहं बिस्तरा कुलनि ते रखे मूं वही तबलीग बि कई। मौला मूं हे अमल कयो, मूं हे अमल कयो, मूं हे अमल कयो। अल्लाह हे मुंहिंजा हेतिरा अमल छो मूंखे वापसि थो ॾी, हिन जो सवाबु छो नथो ॾी? अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त बाना हे जेको तो अमल कयो न, फिलाणो अमल जेको तो कयो, हज जेको कयो ई, त तो इन लाइ न कयो त मां हज कयां थो, माण्हू मूंखे चवनि त हाजी। समझो या न समझो? असां वटि मदीने वेंदासीं न, मोटी ईंदासीं, पंहिंजे नाले सां लिखंदासीं हाजी साहब। सुभान अल्लाह। माण्हू मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि हिकिड़ो हाजी वियो, हज करे मोटियो त दुकानदार वटि आयो, चयो अबा उहो दफ़्तर त खोलो, मुंहिंजो जेको आहे खातो त खोलो मुंहिंजो। हुन दुकानदार सम्झो त पैसा थो ॾे, खोली ॾाढो वीचारे हेठां कढी दफ़्तर ॿाहिरि खोले नेठ ज़ाहिर कई, चई हाणे हिते जेको मुंहिंजो लिखियल आहे न हाजी वलू फकीर आहे, हिते अॻियां ॾीस हाजी। समझो था या नथा समझो? पुट हिकिड़ो असां इबादतूं कयूं कोन, ऐं ॿियो बि माण्हुनि खे ॾेखारण लाइ जे इबादत कंदासीं त साईं सा फरमाए त उन जूं एतिरियूं इबादतूं हूंदियूं जो नबीअनि जेतिरा अमल खणी ईंदो। अल्लाह फरमाईंदो वापसि ॾियोसि। पोइ अर्ज़ कंदो मौला हे इबादत मूं कई, मूं हीअ निमाज़ पढ़ी, मूं हे हज कयो, मूं हीअ ख़ैरात कई, मूं मदरसो ठारायो, मूं यतीम खानो ठारायो, मूं यतीमनि खे पालियो। अल्लाह फरमाईंदो तो हज कयो त माण्हू हाजी सॾनि न, तो ख़ैरात कई त माण्हू मूंखे वॾो ख़ैरात करण वारो आबिद सखी सॾनि न। हाणे जंहिंजे लाइ तो कई न, जंहिंखे ॾेखारण लाइ वञी तूं उन्हनि खां इबादत जो सवाबु वठ, मूं वटि तुंहिंजे लाइ को बि ज़रो बि न आहे। समझो था या नथा समझो? पुट इहे सभु शयूं साम्हूं रखो, पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए। हेसि ताईं जेका मूं ॻाल्हि कई तव्हां सम्झ में आई? तव्हांखे छो नथा ॻाल्हायो? छो नथा कुझु ॻाल्हायो? मां बि सम्झां त मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में थी अचे। मां तव्हांखे सम्झाइण आहियो, तव्हां मुंहिंजा भाइर हो। हे मदीने वारे साईं जो मिंबर जेको मूंखे ॾिनो वियो आहे न, त मूंखे इन लाइ त न आहे ॾिनो वियो त तव्हांखे न सम्झायां। मां तव्हां ॾे आयो त सम्झाए वञाव न। ॿुधो, इहे सभु इबादतूं, इहे सभु बंदगियूं, इहे सभु नफ़िल इबादत, मस्जिदूं ठाराइण, यतीम घर ठाराइण, यतीमनि जी परघोर लहण, इहे सभु इबादतूं, इहे सभु बंदगियूं, इहे सभु अमल तॾहिं क़ाबिल क़बूल आहिनि जेॾीमहिल तुंहिंजो अक़ीदो भलो हुजे। इहो लफ़्ज़ यादि कजो, जॾहिं तुंहिंजो अक़ीदो भलो आहे त तुंहिंजी भगल टुटल इबादत बि क़बूल आहे। सुभान अल्लाह। मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां जेको कमु कयो था, गाॾी वठो था त पंहिंजे लाइ था वठो न, त सुख माणिया। हाणे इबादत कयो था त कम अज़ कम का इबादत अहिड़ी कयूं जेका क़बूल पवे न। ऐं क़बूल उहा पवंदी जेका अक़ीदो जंहिंजो भलो हुजे, जंहिंजो एतक़ाद सुठो हुजे, जंहिंजो अक़ीदो सुहिणो हुजे, इन जी टुटल फुटल इबादत बि क़बूल आहे। सुभान अल्लाह। समझो? अक़ीदो छा आहे? अक़ीदो सॾिबो आहे, अक़ीदो लफ़्ज़ वरितल आहे, अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। अक़ीदो अक़द मां वरितल आहे। अक़द माना ॻंढ ॾियणु, सुक ॻंढ ॾियणु। अलाह खे मञा थो,
मदीने वारे साईं के पंहिंजो रसूल मञा थो, पर अहिड़ो मञिजे जो जबल पंहिंजी जाइ छॾे वञे पर हे मुड़ुस पंहिंजी जॻह ते न हटे। सुभान अल्लाह। इहो आहे अक़ीदो। माण्हू चवे न त हे भगे ठोड़े वारो जबल सेवण छॾे, हींअर खीरपुर नाथन शाह वञी पहुतो आहे। भगे ठोड़े वारो जबल जाइ छॾे वञे पर सुन्नी पंहिंजो अक़ीदो न छॾे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समझो है ॻाल्हि सम्झ में आयो है? हाणे अक़ीदे में पुट सभ खां अव्वल जेका शइ आहे न उहा अथव अदब। छा छा अदब? ॻाल्हायो नथा? अदब। अब हम पुट मोबाइल पोइ हलाए जाओ बच्चा हेॾे ॾिस। अक़ीदे में सभ खां अव्वल कहिड़ी शइ आहे? अदब। अदब। अदब जंहिंमें अदब आहे उहो अल्लाह वटि बि क़बूल आहे, मदीने वारे साईं वटि बि क़बूल। सुभान अल्लाह। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे मदीने वारे साईं के मुखातब थींदे मुंहिंजे लॼपाल नबी जे मथां जेको क़ुरान नाज़िल थियो न, इन क़ुरान में अल्लाह ताला इरशाद थो फरमाए लितुमिनु बिल्लाहि, अल्लाह जे मथां ईमान आणियो। ओ इंसानो अल्लाह जे मथां ईमान आणियो, व रसूलिही, ऐं उन जे रसूल जे मथां बि ईमान। सुभान अल्लाह। अल्लाह जे मथां ईमान आणियो। आमन तो बिल्लाहि, मां अल्लाह के मञा थो, अल्लाह जे मथां ईमान थो आणियां। रुगो अल्लाह के नाहे मञणो, अल्लाह सां गॾु उन जे रसूल के भी मञणो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। सुभान अल्लाह। बेशक अल्लाह लकबो, बेशक अल्लाह जी वहदानियत मञबी, पर वहदानियत बि उहा मञबी जेको मदीने वारे साईं सेखारी न। समझो? जेका शइ मदीने वारे साईं सेखारी, इहा शइ, इहा ॻाल्हि ईअं मञबी जो मूं तव्हांखे ॿुधाए त भॻे ठोड़े जो जबल जाइ छॾे वञे पर तूं उन जॻह ते न हटिजां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए ईमान आणियो, अल्लाह जे मथां ईमान आणियो ऐं उन जे रसूल जे मथां बि ईमान आणियो। मौला तुंहिंजे मथां त ईमान आंदोसीं, हाणे रसूल जे मथां बि ईमान था आणियो। अॻियां छा कयूं? रब तो फरमाए रुगो ईमान न आणियो, रुगो ईमान न आणियो, हाणे हीअं कयो वतो अज़िरूहो वतो वक़िरूहो, मुंहिंजे नबीअ जी इज़त बि कजो। सुभान अल्लाह। चलो कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, असां कलमो त पढ़ी छॾियोसीं पर मुंहिंजे नबीअ जी इज़त कजो। सुभान अल्लाह। पंहिंजे हर कम में, पंहिंजी हर फेल में, पंहिंजी हर शइ में मदीने वारे साईं खे पंहिंजो आका बणाए, जीअं महबूब चवे तीअं कजो। सुभान अल्लाह। महबूब सुबुह जो सॾे त सुबुह जो दर ते वञी पहुचजो। निमाज़ में हुजो त महबूब सॾु करे त निमाज़ भॼी बि वञी महबूब जे दर ते पहुचजो। जे घर में सुतल आयो मुंहिंजो महबूब सॾे वठो, इज़त इहा आहे त महबूब जो हुकुम कने पवे, पंहिंजा कम दुनियावी छॾे महबूब जे दर ते हाज़िर थियणो आहे। वतुअज़्ज़िरूहु वतुवक़्किरूहु, इज़त बि कयो ऐं मुंहिंजे महबूब जी ताज़ीम बि कयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इज़त कीअं? हज़रत सैयदना अमीर हंज़ला, सैयदना महबूब जो असहाबी हो हज़रत सैयदना हंज़ला, उहद जी जंग लगी, उन महल हज़रत सैयदना हंज़ला जी नई नई ताज़ी शादी थी। शादी जी रात हुई, घरवारी सां वेझो थियो, हम बिस्तरी थी, ॿाहिरां आवाज़ आयो, ओ हंज़ला तुंहिंजो नबी उहद जे मैदान ते आ। हेफ थई रे हंज़ला, तूं हिते वेठो ही, तुंहिंजो नबी हुते तीरन ऐं तलवारुनि में वेठो आ। जेॾीमहिल आशिक़ इहा ॻाल्हि ॿुधी त उन महिल चई लब्बैक या रसूल अल्लाह, घरवारी खे चई त घरवारी हाणे पंहिंजी यारो यारी मूं पंहिंजी मोकिलाणी थी, हाणे मां वञां थो पंहिंजे नबीअ ॾे। घरवारी चयसि अञा तरस हथनि जी मेहंदी कोन लथी आ, तरस त सही। चई न सॾ सुणी पिरीअ जा वाके जे नवरन, गुजारे खे कन कूड़ी दावा दोस्त जी। सुभान अल्लाह। यार कजे हिकड़ो घणा ता न कजन, दिल बुझे हिक खे मर सवे सधू कन, उहे चिलविला चइजन। चिलविला माना
ढूंढ खाइण वारो पखी ॾिठो अथव न, हिते बि खाईंदो हुते बि खाईंदो, उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइ न दोस्ती। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह। घर वारी खे उते छॾी घोड़े जी कुठीअ ते चढ़ी हीअं जो हलियो त जंग जे दौरान असां बि था चवनि या रसूल अल्लाह जंग ख़तम थी वई हली, जंग खत्म थी, असां बि आया या रसूल अल्लाह असां ॾिठोसीं हज़रत सैयदना हंज़ला खे हिन जगह ते ॾिठोसीं, कंहिं चयो या रसूल अल्लाह मूं हिन जगह ते ॾिठो, कंहिं चयो त या रसूल अल्लाह मूं हुन जगह ते ॾिठो मांस। साईं करीमन फरमायो थोरी देर गुज़री, साईं फरमायो उन जो जनाज़ो ॻोल्हे अचो, किथे आहे त निमाज़ पढ़ायूं। विया थोरी देर खां पोइ ॻोल्हे आया त वारनि मां ताज़ो ताज़ो पाणी पियो टमे। सुभान अल्लाह साईं करीमन के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ये तो ताज़ो गुस्ल ॾिनो पियो अथसि, अलाए छा माजरा हुआ। साईं करीमन फरमायो हाओ हिन जवान जी रात ताज़ी शादी थी पर मूं मोहम्मद जे इश्क उनखे घर वेहण न ॾिनो, मुंहिंजे मथां सिर कटाइण जे लाइ अचे उहद में पहुतो आहे। अॼु सिलो रब इहो ॾिनो अथसि जो आसमान ज़मीन जे विच में हिन जे जिस्म खे अल्लाह जे मलाइकनि गुस्ल ॾिनो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिर त ॿिया बि कटाइनि पिया न, पर जिन महबूब जे इश्क में सिर कटायो त मलाइक बि उन्हनि खे झुकी झुकी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां सिर दा सौदा कर बैठे, असां वो सिर दा सौदा कर बैठे, नाल पुनल तेरे लगियां दिलियां, नाल पुनल तेरे लगियां दिलियां, असां इश्क दा कलमा भर बैठे, असां वो सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। शहर मदीने दा बेहश्तों भलेरा होया सवाया बख्त है मेरा, क्या करे सी दोज़ख साकूं असां यार ते तवक्कल कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। सुभान अल्लाह। पर नमाज छा आहे? अल्लाह जो फर्ज़ आहे। नमाज छा आहे? अल्लाह जो फर्ज़ आहे। नमाज में हेॾे होॾे निहार त तुंहिंजी नमाज भॼी पवंदी। ॻाल्हि सम्झो था न था? नमाज में हेॾे होॾे निहारियो त नमाज भॼंदी या नमाज ख़तम, नमाज टुटी पवंदी। पर हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा लजपाल नबी, मुंहिंजा सुहिणा सरदार, हाय हाय हलो त तव्हांखे मदीनो ॾेखारियो। हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखड़न जो ठार आए, उते रहमत, उते बरकत, उते दियुन जो करार आए। हयात आहे हबीब मुंहिंजो, सुणे सुञाणे गुलाम पंहिंजो, सदन में साणी थिए उन्हीअ सां, सदन में साणी थिए उन्हीअ सां, फिरत मां कई जंहिं पुकार आए, हलो मदीने, हलो हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखड़न जो ठारो। मुंहिंजो मुर्शिद करीम वरी ॿी जॻह ते फरमायो आहे, ओ जिब्रील बि ईंदो आहे साईं जी सलामी अलैहि, जिब्रील बि ईंदो आहे साईं जी सलामी अलैहि, फलकन तां चन फौजूं गोहर जी गुलामी अलैहि, मेलो
वतल हर दम हर वार मदीने में वो मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने हर में को न पुजे पांधी यारो सुभान अल्लाह। ये वक्त जी बाजिया सुभान अल्लाह हर को न पुजे पांधी ये वक्त जी बाजिया सोई थुर से दर्दे जिते मदनी राजिया अखियुन सां ॾिसन आशिक वाह वाह सुभान अल्लाह अखियुन सां ॾिसन आशिक इसरार मदीने जा मिलिया महबत वारन खे दीदार मदीने जा गौस कुतुब के ई अबदाल बि ईंदा आहिनि साईं जे खज़ानन मां से झोल भरींदा आहिनि सुल्तान सखी सरवर सुल्तान सखी सरवर आशाह मदीने में महबत वारन खे दीदार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में हाणे दिल न लगे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे दिल न लगे हल दिल बर साईं काहे हिते हाणे दिल न लगे हल फ़कीर तूं काहे छॾ सिंध सगोरीअ खे हल लागा पालाहे दिल साण सुभान अल्लाह दिल साण हली ॾिस तूं मुंहिंजो दिलदार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने मस्जिद में नबवी में मुंहिंजो लजपाल नबी जिथे निमाज़ूं पढ़ंदो आहे मस्जिद जे में लजपाल नबी सुबुह सांझी पंहिंजा साह खणंदो आहे जंहिं ज़मीन ते मुंहिंजे महबूब जा मुबारक कदम था लॻनि उन ज़मीन उन मस्जिद नबवी जो शान रब आला बणायो आहे सुभान अल्लाह साईं अल्लाह फरमाइनि जे जन्नत ॾिसणी अथव त मुंहिंजे मस्जिद नबवी में अचे ॾिसो जे दुनिया में तव्हां जन्नत नाहे ॾिठी जन्नत ॾिसण जो शौक़ अथव मां बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह मुंहिंजे रोज़े ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में जाज कया हज़रत उमर साईं देर सां घर आयो रात थी हस देर सां घर पहुतो घर वारनि चयसि ओ उमर किॾे वियो हुए चई जन्नत में वेठो हुअसि जन्नत जा मेवा पियो खावां चई कहिड़ी जन्नत चई उहा जन्नत जंहिंजे लाइ मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे मिंबर मुंहिंजे घर जे विच में ज़मीन अथव जन्नत जो टुकड़ो आहे सुभान अल्लाह ओ उहा मस्जिद हिकड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब सुहिणा मदीने में कंहिं कम सां के ॿाहिरि विया देर थी वई निमाज़ जो वक़्तु थियो निमाज़ जे लाइ असहाबनि अबू बकर खे बिहारियो कंहिंखे बिहारियो न मुसल्ले इमाम ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे बिहारियो वियो निमाज़ पढ़ी निमाज़ में मूं तव्हांखे ॿुधायो हेॾे होॾे ॾिसण सां निमाज़ भॼंदी न निमाज़ थी पहिरीं रकात ॿी रकात हाणे जेॾी महिल टी रकात शुरू थी या ॿी रकात शुरू थी अचानक मुंहिंजे महबूब जी आमद थी वई सुभान अल्लाह हज़रत हबीब करीम रऊफ़ुर रहीम जी आमद थी वई मुंहिंजे लजपाल नबी जी आमद थी असहाबन ॾिठो त महबूब अची विया महबूब अची विया पोइ हीअं
हाणे अबू बकर खे कीअं ॿुधायूं त महबूब आया पंहिंजे हथ जी तरीअ ते हथ हणी ताड़ी वॼायनि ओ अबू बकर पोयां थी मदीने वारो अची वियो आहे सुभान अल्लाह निमाज़ आहे साईं निमाज़ हले थी पई मुंहिंजे लजपाल नबीअ जो अदब छा आहे मूं हिकिड़े मुल्ले जो किताब पढ़ियो चए पियो त माज़अल्लाह नबीअ जो ख्याल जेकॾहिं निमाज़ में अचे त तव्हांजी निमाज़ भॼी पवंदी कुत्ते बिले जो ख्याल अचे त निमाज़ न भॼंदी नबीअ जो ख्याल अची वञे त तव्हांजी निमाज़ भॼी पवंदी या तुंहिंजी निमाज़ वा पर हिकिड़ी निमाज़ मुंहिंजे महबूब जे गुलामनि जी निमाज़ हले थी पई अबू बकर सिद्दीक लजपाल नबीअ जो प्यारो असहाबी निमाज़ पढ़ाए थो पियो पोयां आशिक कतार दर कतार सफ़ दर सफ़ थिया बीठा आहिनि अचानक महबूब जी आमद थी वई मुंहिंजा महबूब सिफ़ खे चीरे अॻिते रवाना थिया असहाबनि ताड़ी वॼाए अबू बकर खे आगाह कयो अबू बकर बि पोयां नज़र कई ॾिठई मदीने वारो ताजदार अची वियो आहे मुसल्ले तां पोयां पोयां हटण हाजी निमाज़ जंहिं जॻह ते अबू बकर निमाज़ छॾई उतां मुंहिंजे महबूब शुरू कई सुभान अल्लाह अज़ाने दिए जा अरे शबो रोज सजदों पे सजदे की नमाज़ें पढ़ी जा अज़ाने दिए जा शबो रोज सजदों पे सजदे किए जा नमाज़ें उसी की अज़ानें उसी की जिसे यार का आस्ताना मिला है मैं अपने मुकद्दर पे कुर्बान जाऊं मुझे पंचतन का घराना मिला समझ में आयो या ना आयो निमाज़ तो निमाज़ वा ना पर जे निमाज़ में महबूब जो अदब वा उहा निमाज़ भली ता सिफ़ुन के चीरे अॻियां महबूब लंघन सीना फिरी बि वञनि सुभान अल्लाह मुंहिंजे यार जी याद में निमाज़ आई आहे निमाज़ क़बूल सुभान अल्लाह समझो समझो पुट अॼुकल्ह हिकिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि साईं बस निमाज़ूं पढ़ो रोज़ो रखो कुरान पढ़ो बस गंज पुट निमाज़ बि तॾहिं क़बूल पवंदई जॾहिं महबूब जो इश्क सुभान अल्लाह महबूब जो हया महबूब जो लिहाज़ कुरान दो फरमाए व तो अक़दिरूहु व तो वक़िरूहु जे मुझे महबूब जी इज्जत बि कयो ऐं मुझे महबूब जी तअज़ीम बि कयो मोमिन तॾहिं थींदो जॾहिं मुझे महबूब लजपाल नबीअ जी इज्जत कयो फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु रुगो इज्जत न कयो बल्कि महबूब जीअं चवे मैं उन जी मदद में अॻियां अॻियां थी बीठो सुभान अल्लाह कुरान ॿुधंदो वञे या ठारींदो वञे सुभान ला तजअलू दुआ الرسول بينكم كدعاء بعضكم بعضا मुझे नबी के इए न सॾींदा वञो जीअं हिक ॿिए में पंहिंजे यारनि खे सॾ कंदा आहियो जीअं हिक ॿिए खे यारनि खे सॾींदा ओ फिलाना नालो वठी सॾ कंदा हो पंहिंजे यारनि खे दोस्तनि खे सॾ कंदा हो मुंहिंजे महबूब खे ईअं न सॾींदा वञो बल्कि हीअं चवंदा वञो या रसूल अल्लाह सां ते नज़र कजो अदब त ॾिसो न समझो दाले न था समझो अदब त ॾिसो न इन الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة
वअद्द लहुम अज़ाबम मुहीना जेको मुझे महबूब जो अदब नथो करे महबूब लजपाल नबी जी इज्जत नथो करे महबूब जो चमण नथो वठे मुझे महबूब के ईज़ाए थो मां अल्लाह ऐलान थो कया दुनिया में उन्हें के लानती बनाए छदींदुस अल्लाह उन्हें जे मथा लानत थो करे ऐ रब तो फरमाए आखिरत जा दर्दनाक अज़ाब उन जे ला तैयार थो कया जेको मुझे महबूब जो कदर नथो सुञाणे मना जन्नत उन जिया जन्नत जा मेवा जन्नत जा महल जन्नत जो मारियूं जन्नत जा इनाम उन जे लाए हिन जेको लजपाल नबी सां इश्क रखे थो सुभान अल्लाह रब तो फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम ध्यान मुड़ी कयो अदब एहतराम केड़ो किए हाने रब पाण तो सिखारे ए ईमान वारो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी मुझे महबूब का पंजा आवाज बुलंद न कजो महबूब जे सामो डाढिया न गलाए जे डाढिया गलाईंदो अंतहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून तानी सभी जिंदगी जा अमल चट कर छडीस नमाज पढ़ी रोजा रखी इबादतूं कई जो कुछ कई वो सजो जो सजो माला तो के सजो जो सजो जेके खैर खैरातूं कई न जेके इबादतूं कई सब खत्म करे छडींदो मैं हिकड़ी नेकी जो बजुर न दींदो मैं छाजेला रुगो महबूब जे आवाज खां वडो आवाज कई महबूब जे अगियां डाढिया गलाई महबूब जे आवाज खां आवाज मथाओ कई महबूब जे अगियां डाढिया गलाई असा बियो आवाज वडो हुंदोस जिन मल ये आयत नाज़िल थी घर में लिकी वनी वेही रहो घर का बाहर न निकरे घणा ॾींहं थिया पोइ असाबन खां साईं करीमन पुछा कई त हे मुझो प्यारो असा भी नजर न तो अचे या रसूल अल्लाह जॾहिं खां इहा आयत नाज़िल थी उन ॾींहं खां वो दरबार में अचण छॾे वियो साईं करीमन फरमाए वञोस वठी अचो वठी आयस या रसूल अल्लाह मुझो रब तो फरमाए त तुझे आवाज खां जे आवाज बुलंद थिया अंतहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून ताजी सजी जिंदगी जा अमल बर्बाद थी विंदा हाने जजा तो मुझो आवाज वडो आ मां डाढिया गलाइण वारो आ महबूब मता किथे बेअदबी न थी वने वाह वाह सुभान अल्लाह डाढो डप आ डाढो खौफ तो थे ओ महबूब मता तुझी बेअदबी थी वने मता अल्लाह जी बारगाह में डोहारी न थी पवा समझो था या न था समझो बेशक वो आवाज जी मथा ही अल्लाह न तो सही सके सुभान अल्लाह एकड़े मुल्ले जो मु किताब पढ़ियो चे त मुजी ये लठ नबी खां भली अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह ए जन जी सोबत में संगत में वनी वेहो था न एड़न मुल्लन खां एड़न बद अकीदन खां परे भजो चतो मुजी ये लठ रात जो इंदो आ मुके कुतन बिलन खां बचाईंदी आ नांग बिछुन खां बचाईंदी आ नबी मुके छा बचाईंदो अस्तगफिरुल्लाह बुधायो त नबी जे आवाज खां आवाज मथाओ तो थे त रब तो फरमाए सजी जिंदगी जा अमल बर्बाद करे छडींदो मां एड़न बद अकीदन जा अमल केड़ा रहंदा बाकी अल्लाह शलनन खां बचाए असा जो अकीदो छा है बुधाया असा सुन्नी जो अकीदो छा है सुभान अल्लाह अपने मुर्शिद ये ज़ुबानी दो बुधाया सुभान अल्लाह तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन महबूब फिदा तुझे सिक मुझो सरमायो आचो या रसूल अल्लाह या हबीब जगे अल्लाह जुबान ने नहीं आओ चला या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बड़े आवाज से या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल
नबी अल्लाह हिक मान मगर मखलूक मथा तुंहिंजी रहमत सब ते सायो जॾहिं सोज़ मझामू सॾड़ो कयो तो जानी मूंखे जियो जियो चयो तो जानी मूंखे जियो जियो चयो तो दर्दन जो दरमान कयो तो दर्दन जो अंदर आजमायो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मिट माइट मिटिए मिलते वीदा कारी कबर अंदर ना कमुईदा कारी कबर अंदर सामीअ में सुभान अल्लाह तूं लहदे सामीअ में सवारो तूं लहदे जिथे कोन कहीं कम आयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जे आवाज खां आवाज मथां थियो मना अमल विया अमल विया हाणे अंदाज़ो हणो त महबूब जो अदब केॾी वॾी शइ आहे अल्लाह हाणे लफ़्ज़ अदब जी माना जी सम्झ में आयव पुट अदब अहिड़ी शइ आहे जेका अदना खे आला बणाईंदी जंहिंमें अदब आहे मदीने वारे साईं जी त ज़ात वॾी ज़ात आहे महबूब जी शख़्सियत वॾी शख़्सियत आहे पर हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा साईं मुंहिंजा लजपाल नबी मदीने जी गली मां लंघिया अरे ध्यानु ॾियो मदीने जी गलीअ मां लंघिया ॾिठनि त हिकिड़ो नौजवान आहे जेको अॻियां अॻियां तकिड़ो तकिड़ो वञे थो पोयां हिकिड़ो ॿुढड़ो आस्ते आस्ते पियो थो अचे साईं करीमन फरमायो ओ नौजवान उन नौजवान खे सॾु करे साईं फरमायो ओ नौजवान हे जेको पोयां थो अचे केरु आहे या रसूल अल्लाह मुंहिंजो बाबू आहे मुंहिंजो अबू आहे साईं करीमन फरमायो त पंहिंजे पीउ खे पुठी न ॾे छा पीउ खे पुठी न ॾिजांइ ओ नौजवान पंहिंजे पीउ खे पुठी न ॾे मतिलबु भाग तुंहिंजो तोखे न पुठी ॾेई वञे पंहिंजे क़ुरान में अल्लाह ताला तो फरमाए त पंहिंजे अबे अम्मा जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हायो नौजवानो ओ मुंहिंजा बच्चो ओ मुंहिंजा भाइरो तव्हां जॾहिं पंहिंजे पीउ जे साम्हूं ॾाढियां ॻाल्हाईंदा हो क़ुरान तो फरमाए अबे अम्मा जे साम्हूं ज़ोर सां न ॻाल्हायो उनखे झिड़कियो न बल्कि ॾाढियां त न ॻाल्हायो पर उनजे साम्हूं थधो साह बि न खणो तव्हां थधो साह खणी त वञी सुम्ही पवंदो पर अबो अम्मा सॼी राति पिया सोचींदा त बच्चे खे अलाए कहिड़ी तकलीफ़ अलाए कहिड़ो हिसाब आहे अलाए छो थधो साह खणी तव्हां सुम्ही पवंदा पर पीउ माउ सॼी राति पिया फथकंदा आहिनि त मुंहिंजे बच्चे खे अलाए कहिड़ो हिसाब आहे सम्झो था या नथा सम्झो पीउ जो अदब मस्जिद जंहिंमें वेठा हो इन मस्जिद जो अदब करणो क़ुरान जेको अल्लाह जो पाक किताब आहे उनखे पट ते न आहे रखणो उनखे उछलाइणो न आहे उनजो पन्नो न आहे फाइणो क़ुरान जी हिकिड़ी हिकिड़ी आयत जो बि अदब करणो हज़रत सैयदना बिशर हाफ़ी वॾो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो चोटी जो आलिम थी गुज़रियो हिकिड़े ॾींहुं नशे राति जो नशो पीती शराब पीतई नशे में मद मस्त थी ईअं गली मां बगदाद जी गली मां लंघियो ॾिठई त रस्ते में गलीअ में हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो पियो उन ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह वो आयत खणी वञ चुमी
हुयो नशे में, पर उन आयत खे खणी चुमे, पासे में अतारीअ जो अतरनि जो दुकान हो, उतां 4-5 दिरहमनि जो अतर वठी उन पन्ने खे हणी, उन बिस्मिल्लाह शरीफ के अतर में बोड़े, उहा पंहिंजे पटके में बिस्मिल्लाह रखे मथा पटको वेड़े छॾे। सुतो त रात जो जीअं अख लॻसि मदीने वारे साईं जो दीदार। साईं करीमन फरमाया त तो मुंहिंजे रब जे नाले खे ऊचो कयो, हाणे ओल्टे आ त मां तोखे विलायत जा ताज बिस्मिल्लाह जे सदके अल्लाह ताला उनखे वलीउल्लाह बणाए छॾियो। बिस्मिल्लाह जे अदब जे करे शैतान वॾो आलिम हो, शैतान वॾो आबिद हो, इबादत गुज़ार हो, ज़ाहिद हो, मलाइकन जो उस्ताद हुयो। ज़मीन जी का गिराठ खाली ना है जिथे उन्हें सजदो न ॾिनो हुजे, एॾो इबादत गुज़ार हो। पर अल्लाह फरमायो त मुंहिंजे आदम खे सजदो कर। सभिनी मलाइकन सजदो कयो। शैतान जो मौला अदब करणो आहे, अल्लाह जे वलीयन जो अदब करणो आहे। हाणे हींअर सोशल मीडिया निकिती आहे, जेको तेको फेसबुक ते बस का शइ ॾिसंदो न ॾिसंदो अल्लाह जो वली आहे, न ॾिसंदो अल्लाह जो प्यारो आहे, केरु आहे न सुञाणे न ॼाणे न वाणे, गारनि ते गार, पंहिंजे सरदारनि खे गार, पंहिंजे उस्तादनि खे गार, मुर्शिदनि खे गार, हुन नंढे वॾे खे गार, यारनि दोस्तनि खे गार। पुट ॻाल्हि सम्झण जी आहे, जॾहिं अदब मोकिलाए वेंदो आहे न, उन क़ौम मां अल्लाह जी रहमत बि मोकिलाए वेंदी। अन्न वाफर मिक़दार में माण्हुनि जा फसल लहनि, अनाज वॾा वॾा गुदाम भरिया पिया आहिनि, पर माण्हुनि जी पूरी कोन्हे। लखें रुपया अॻ में माण्हू 100 रुपया कमाईंदा त हफ़्तो वेही खाईंदा, हाणे हर रोज़ 500-700 रुपया माण्हू मज़दूरी खणी थो अचे। मज़दूरी में 700-800 रुपया खणी थो अचे, पोइ बि पूरी न आहे। छाजे लाइ? जो असांजी ज़बान मां अदब मोकिलाए वियो। न वॾे जी इज़त वा न नंढे जी इज़त वा। साईं करीमन फरमायो मल्ला यरहम सगीरना फला यूकर कबीरना फलैस मिन्ना। जेको असांजे वॾनि जो अदब न करे, जेको असांजे नंढनि खे बाज न करे, इनखे चओस कि मूं मोहम्मद जो आहे ई कोन्हे। सब्बाबुल मुस्लिम फुसूकुन, जेको के मुस्लमान खे गार थो ॾे, इहो ॼणक गुनाह जो कम थो करे। के मुस्लमान खे गार ॾे, असां वटि त आदत थी वई आहे गार ॾियण, असां में आदत थी वई अथव। तव्हां वटि आहे अलाए न आहे, पर मोरे जी थो ॻाल्हि कयां मां, तव्हांजी कम मना बरो चो कावड़जी न पवे। ओ वेठा हुन कुतो लंघंदो उनखे बि गार ॾींदा, बेज़ुबान जानवर उनखे बि गार ॾींदा, माउ खे गार ॾींदा, पीउ खे गार ॾींदा। नंढड़ो ॿारड़ो आहे न, उनखे माउ चवंदी आहे वाह वञ पिणे को मोचड़ा त मारा। आहे ग़लति थो चवां? ॿार गार ॾींदो त पीउ चवंदो भले त गार ॾे, केॾा ठहंदा आहियूं। तव्हां वटि न आहे, मां पंहिंजे तरफ़ जी थो ॻाल्हि कयां। सो पहिरीं गार ॾियण, साईं करीमन फरमाया सब्बाबुल मुस्लिम, के मुस्लमान खे गार ॾियो, इहो ॼणक तव्हां फिस्क था कयो, गुनाह जो कमु था कयो। इन जो बि तव्हां खां हिसाब किताब वरितो हुई। ॿियो ठहियो मदीने वारे साईं जी हदीस वा, हिकिड़ी माई हुई बनी इसराइल जी। ध्यान, मां आख़िरी हदीस तो पेश कयां, मूंखे ख़बर आहे तव्हां में थकिजी पिया। ध्यान ॾियो मुंहिंजे, आख़िरी हदीस तो ॿुधायां, दिलि सां ॿुधो। मदीने वारे साईं फरमायो, मिशकातुल मसाबी जी हदीस आहे, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी माई हुई जेका बदपेशा औरत, पंहिंजी क़ौम में बनी इसराइल जी बदपेशा औरत हुई। हेॾे ध्यान सां, बदपेशा औरत हुई, ग़लत पेशे वारी हुई। उहा औरत हीअं लंघी हिकिड़ी जॻह तां त ॾिठई उस काड़े में हिकिड़ो कुतो आहे, उञ जे करे उनजी ज़बान ॿाहिरि निकिरी आई आहे, प्यास जे करे। पासे में खूह हो, ॿियो को बि जॻह का शइ न ॾिठी। माई पंहिंजे मथे तां रो लाथो, रो लाहे उन में पंहिंजी जुती चाखड़ी,
जुती बधी उन खूह में हेठ कई उन जुतीअ में हाणे छा पाणी ईंदो 3-4 कतरा जेके पाणीअ जा आया उहे खणी उन कुते जे वात में विधई वरी उहा जुती पाणी में विधई वरी उहो पाणी खणी कुते जे वात में विधई तां जो एस ताईं जो कुते जी जान बची पई सुभान अल्लाह उहा माई मरी वई अल्लाह ताला उनखे जन्नत जा हक़दार बणाए समझो था या नथा समझो रब जे राज़ी थियण ते अचे न बदपेशा औरत कुत्ते जे सां भलाई कई त उनखे बि बख़्शे छॾी सुभान अल्लाह साईं करीमन फरमाए हिकिड़ी बनी इसराइलन जी माई आ वॾी आबिदा हुई वॾी साहिदा हुई सॼी रात इबादत कंदी हुई सॼो ॾींहुं इबादत कंदी हुई मरी वई अल्लाह ताला उनखे जहन्नम में उछलायो अल्लाह पुछण वारनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सॼी ज़िंदगी उन इबादत कई छो उनखे अज़ाब थियो साईं करीमन फरमाए हिन लाइ जो हिकिड़े ॾींहुं घर खां निकिती सफ़र ते पई वञे उन जे कमरे में हिकिड़ी ॿिली आई उनखे हिन तालो हणी हासेकार बंदि करे छॾियो पोइ माई वई हली ॿिली तड़पी बुख उन में मरी वई उन ॿिलीअ जे करे अल्लाह ताला उनखे जहन्नम जी खॾुनि में उछलायो अल्लाह हिकिड़ी ॿिलीअ जे करे आबिद ज़ाहिद बानो बि जहन्नम जो हक़दार थी थो सघे हिकिड़े कुते जे करे बदपेशा औरत बि जन्नत जी हक़दार बणिजी थी वञे दुनिया जी आहे पर जेको अबे अम्मा जो एहतराम न करे दुनिया वारनि जो एहतराम न करे मुर्शिद जो एहतराम न करे क़ुरान जो एहतराम न करे उस्ताद जो एहतराम न करे सैयद जो एहतराम न करे अल्लाह जे प्यारनि जो एहतराम न करे ॿुधाए त उनखे वरी कहिड़ी जन्नत मिलंदी समझो या न समझो कुछ सिखो था या नथा सिखो कुछ समझ में अचे वठो या नथो अचे पुट मुंहिंजा दा मुंहिंजा भाउ मुंहिंजा पिरी हिन महफ़िल जो मक़सद त इहो आहे न कुछ सिखो दुनिया वारनि जो एहतराम करणो आहे पर उन्हनि खां वधीक मदीने वारे जो एहतराम करणो मदीने वारे साईं जो नालो बि वठो त हयाव सां वठो बुजुर्गनि जो फरमान आहे 1000 बार बशोयम दहन से मुश्क गुलाब 1000 भेरा पंहिंजे मुंह खे अतुर सां मुश्क सां मां धोआं हनूज़ नाम तो गुफ्तन कमाल बेअदबियस या रसूल अल्लाह 1000 भेरा पंहिंजे वात खे अतुर सां मुश्क सां मां धोआं न तॾहिं बि तुंहिंजे नाले वठण जे लाइक़ अञा न आहे अल्लाह अल्लाह ये बुजुर्गन जो एहतराम पुट हींअर बेहयाई जी बाज़ार गरम थी वई आहे न के अल्लाह जे प्यारे के छॾियो थो वञे का मस्जिद नथी बख़्श कई वञे को अल्लाह जे घर में वेंदा त उते बि मस्जिद में बेअदबी पिया कंदा वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदा उस्ताद जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण इहा त दुनिया जी रोज़मर्रा जी आहे पर हाणे मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात के ताराज़ू खणी वेठा आहिनि तोड़ीनि था वेठा अहिड़नि बेअदबनि जी जमायत ॾिसो न उन खां परे भॼो असां सुन्नी बेशक असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे त मुंहिंजो महबूब पाण त वॾे शान वारो आहे पर उन जे दर जा जेके असहाबी आहिनि अहल बैत आहिनि उहे बि वॾे शान वारा सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि सेखारियो आहे मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे मुंहिंजो इश्क आहे हिक अरबीअ सां बस मुंहिंजो बेड़ो पार आहे सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां मुंहिंजो इश्क आहे हिक अरबीअ सां बस मुंहिंजो बेड़ो पार आहे मां सुन्नी आहियां अल्लाह तबारक व तआला असांखे सुन्नत मदीने वारे साईं जी मोहब्बत सां मालामाल करे उन जी सुन्नतुनि सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह जे वलीअनि जो अदब नसीब फरमाए हाणे घणी देरि नसीहत ॿुधी अथव त हिन जो अमल बि हींअर कयो हींअर बांग चऊं था निमाज़ पढ़ंदव या वेंदव हींअर बांग चऊं था पोइ निमाज़ खां पोइ दुआ था कयो